घोटकी सिंध पेरा वेटनरी स्टाफ एसोसिएशन घोटकी जे ज़िले सदर लालदीन सोलंकी चयो आहे त पेरा वेटनरी स्टाफ जा जाइज़ मुतालबा मंज़ूर कया विया आहिनि, जंहिं सां मुलाज़िमनि में ख़ुशीअ जी लहर पखिड़िजी वई आहे। हुन चयो त डायरेक्टर एनिमल हस्बेंड्री हैदराबाद डॉक्टर रियाज़ अहमद अब्बासी असांजो एहतजाज नोटिस वठंदे एडिशनल डायरेक्टर डॉक्टर ज़हीरुद्दीन शेख ऐं डॉक्टर मदन लाल खे मुक़ररु करे पेरा वेटनरी स्टाफ जा मसइला हल करण जी हिदायत कई। जंहिं बाद सिंध पेरा वेटनरी स्टाफ एसोसिएशन जे 5 रुकनी कमेटी डिविजनल सदर ज़हीरुद्दीन गबोल, ज़िले सदर लालदीन सोलंकी, नायब सदर ख़ालिद हुसैन भट्टी, जनरल सेक्रेटरी अब्दुल रब मंगी, जॉइंट सेक्रेटरी अब्दुल वहीद नाइज, एडिशनल डायरेक्टर जी ऑफिस में मुलाक़ात कई ऐं पंहिंजा जाइज़ मुतालबा पेश कया, जंहिं ते एडिशनल डायरेक्टर डॉक्टर ज़हीरुद्दीन शेख पेरा वेटनरी स्टाफ जा जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वरिता। जंहिं बाद सिंध पेरा वेटनरी स्टाफ एसोसिएशन पारां ऐलानियल एहतजाज ख़त्म करण जो ऐलान कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।